पेरनि पंधु कंदियास, पेरनि पंधु कंदियास, पेरनि पंधु छॾियो ऐं गोॾनि भर घिसकंदियास, गोॾनि घिसकण छॾियो ऐं चेल भर चुरंदियास, चेल चुरण छॾियो ऐं ठूठुनि भर रहंदियास, ठूठुनि रहण छॾियो ऐं सीने भर सुरंदियास, मिलंदा त मिलंदियास न त गोरी जान जतन। तकरीर लाइ सर कजे थो अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर दादा अब्दुल कादिर राठौड़ साहब जन खे त पाण अची ख़िताब कर। दादा अब्दुल कादिर राठौड़ साहब। इते वेठल सिंधियाणी तहरीक जी मरकज़ी सदर सुभानी डायरी साहिबा, अदी हुरन साह परिजो साहिबा, ॿियूं सिंधियाणी तहरीक जूं मरकज़ी उहिदेदार, सिंधियाणी तहरीक जो सदर डॉक्टर दिलदार लगानी साहब, जीअं फ़िक्र परिजो। सभ खां पहिरीं आउं सिंधियाणी तहरीक जे भेनरुनि खे मुबारकबाद पेश करियां थो जिन हिन क़िस्म जी शानदार कॉन्फ्रेंस कई आहे ऐं उमेद थो करियां त हीअ पार्टी पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कंदी। दर हक़ीक़त सिंधियाणी तहरीक ऐं भेनरुनि खां सवाल कंदुसि हिकिड़ो शेर ॿुधाए। लतीफ़ साईं चयो आहे ॾुखियूं जान न मिलनि तां भनण न थिए, पिटण वारियूं पधरियूं ॻाढ़ा गल संदन, ॿियूं हूअं ई हथ हणनि रुअंदियूं रुअण वारियूं। सिंध जी सभ खां ॾुखोयल मख़लूक कहिड़ी आहे भेनरूं? सिंध जी सभ खां ॾुखोयल मख़लूक कहिड़ी आहे? औरत। हीअ औरतुनि जी कॉन्फ्रेंस आहे, सिंधियाणियुनि जी कॉन्फ्रेंस आहे ऐं सिंधियाणी तहरीक जूं जॾहिं हज़ारे ऐं लखे भेनरूं हैदराबाद ऐं कराचीअ जे रोडनि ते मार्च कंदियूं आहिनि, दुश्मन जे सीने ते मुंहुं ॾींदियूं आहिनि, सॼी सिंध जे सजरनि जा चेहरा चमकंदा आहिनि ऐं सिंध दुश्मननि जे मुंहं ते डांगी मलबी आहे। सिंधियाणी तहरीक आहे तॾहिं सॼी सिंध जो घाट ऊचो हूंदो आहे सिंधियाणी तहरीक जे बदौलत। मुंहिंजे भेनरूं, असीं फ़क़ीर माण्हू आहियूं, ग़रीब माण्हू आहियूं। जे असां वटि तौफ़ीक़ हुजे हा त हिन खां ॾहों ॾींहं असीं कॉन्फ्रेंस करे पिए सघियासीं। सचमुच तव्हांखे ॿुधायां मुंहिंजे ॻोठा 50 खां 100 ताईं भेनरूं अची सघियूं थे, पर मूं वटि भाड़े जी कोच कोन हुई जो हुनखे आउं आणाए सघां। मुंहिंजी फ़क़ति हिकिड़ी न्याणी आई आहे ऐं हिन सां गॾु आउं मुंहिंजे भाउरनि खे बि कंदुसि त मेरी ख़ुदा जे वास्ते हिन पंहिंजे वतन जे बचाव लाइ, पंहिंजे ईंदड़ नसलनि जे बचाव लाइ असीं पंहिंजूं भेनरूं, असीं पंहिंजूं लॾूं, असीं पंहिंजूं न्याणियूं ॿाहिरि कढूं। इन में ऐब जी ॻाल्हि कोन्हे। हिते अचूं आयूं आहिनि, हिते टेबला थिया आहिनि, हिते भेनरुनि गीत पेश कया आहिनि, हिते भेनरुनि तकरीरूं कयूं आहिनि। जीअं आयूं आहिनि इन सां फज़ीलत सां सलामतीअ सां वरी पंहिंजे घरनि में वेंदियूं। का बि भेण अभरी कोन थींदी, कंहिं बि भेण खे को बि छियो न रसंदो। असीं जेके मर्द आहियूं से भेनरुनि खे क़ैदी न कयूं। हाणे ॻाल्हि आहे अदी ज़ाहिदा जी। अदी ज़ाहिदा हिकिड़ो मुजाहिद माण्हू, पाण जेके इनक़लाबी माण्हू आहियूं, जेके पाण दावा था कयूं असीं इनक़लाबी आहियूं। इनक़लाबी माना त बग़ावत कंदड़ माण्हू। बग़ावत पहिरीं पंहिंजो पाण सां थींदी आहे, पहिरीं पंहिंजे वजूद सां बग़ावत थींदी आहे, पोइ पंहिंजे घर सां बग़ावत थींदी आहे, पोइ आड़े पाड़े सां बग़ावत थींदो आहे, पोइ सॼी सोसाइटी जे रीतियुनि रस्मनि सां बग़ावत थींदी आहे। अदी ज़ाहिदा निज नुबार हिकिड़ी इनक़लाबी, हिकिड़ी बाग़ियानी, हिकिड़ी मुजाहिद। पलियो साहब हमेशह चवंदो
इनकलाबी कारकुन में 3 खूबियूं हुअण खपनि। अवल हू फ़क़ीर हुजे, आलिम हुजे, आशिक़ हुजे ऐं सिपाही हुजे। फ़क़ीर हुजे न की खणनि पाण सां, न की साणनि पाण, अहिड़ा जिनो ञाण आऊं रजींदी उन ले। ॿिए के शाइर चयो आहे, पाण न ॼाणूं दुनियादारी, जिन खे हूंदी तिन खे हूंदी, दुनिया जी है दिल बीमारी, जिन खे हूंदी तिन खे हूंदी, कान पुछा दरवेश रखनि था, कई अचनि था कई वञनि था, तवंगरनि जी ताबेदारी, जिन खे हूंदी तिन खे हूंदी, पाण न ॼाणूं दुनियादारी, जिन खे हूंदी तिन खे हूंदी। फ़क़ीरीअ में अदी ज़ाइदा ईअं ई आलिम हुई। अदी ज़ाइदा मज़मून लिखिया, अदी ज़ाइदा तर्जुमा कया, अदी ज़ाइदा किताब लिखिया ऐं अदी ज़ाइदा एॾी तोरियल तकियल तकरीर कंदी हुई ॼण त को जीअं माण्हू लिखी करे पर ज़बान तक न कंदी हुई, पर एॾी ज़िम्मेवारीअ सां लफ़्ज़ लफ़्ज़ ॻाल्हाईंदी हुई जंहिंमें किथे बि को तव्हांखे जोड़ न लॻे। आलिम ऐं उन सां गॾु आशिक़। इश्क में माण्हू थोरी लेखो कंदो आहे, हिसाब किताब थोरी कंदो आहे, पंहिंजे महबूब सां थोरी लेखो कंदो आहे। अदी ज़ाइदा जो महबूब हो सिंधियाणी तहरीक, अदी ज़ाइदा जो महबूब हो सिंधी कौम, अदी ज़ाइदा जो महबूब हो फ़िक्र पलीजो, अदी ज़ाइदा जो महबूब हुई जदोजहद, मुसलसल अणथक हिकिड़ी अणविर्त जदोजहद जीअं आशिक़ माण्हू कंदो आहे। भेनरुनि खे रिझाइनि, भेनरुनि सां कचारियूं करणु, भेनरुनि जे रुसंदनि में उनखे वरी परचाइनि, जीअं माण्हू आशिक़ हूंदो आहे। हज़ार नाज़ नखरा कावड़ूं आर अंगल, जीअं महबूब जा माण्हू आशिक़ कंदो आहे, ईअं अदी ज़ाइदा हिकिड़ो आशिक़ माण्हू पंहिंजे पार्टीअ लाइ, पंहिंजे सिंधियाणी तहरीक लाइ, सॼी पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ ऐं पंहिंजे मुस्तक़बिल लाइ सिपाही हुई अदी ज़ाइदा। अदी ज़ाइदा मूंखे यादि न आहे त अदी ज़ाइदा कॾहिं बि कंहिं कम करण खां इनकार कयो हुजे, सवाइ हिकिड़ो जेको विच में असां ते हमिलो कयो वियो हो हिकिड़े शख़्स तरफ़ां, उहे 5-6 साल सो अदी ज़ाइदा गैर सरगर्म हुनखे कयो वियो हुनजे तरफ़ां। बाक़ी न त अदी ज़ाइदा सरापा जदोजहद हुई, सरापा सिपाही हुई, सरापा हुकुम जी बंदी हुई। हींअर हिकिड़ो नाम निहाल क़ौम जो निजात ॾियारींदड़ पाण खे चवे थो, उहो चए थो 4 मार्च खां वठी 4 मार्च 1 जून लिस्टूं सिंधीअ में छपायो, नीलाम बंदि करियो खां वठी MR जूं तहरीकूं ऐं साफ़ियुनि जूं तहरीकूं, पोइ अदलिया बचायो तहरीकूं, उहे सभु मुंहुं हलायूं, उहे सभु मुंहुं हलायूं। ऐं हू चवे थो आउं को तकरीर कंदुसि, 4 सरदार, 4 पीर, 4 वॾेरा मूंसां गॾु आहिनि, आउं रुगो तकरीर कंदुसि, बसि इनकलाब अची। ऐं उहो वीचारो चए थो, चई आहे पंहिंजे वीडियो पैगाम में त वेचारियूं सिंधियाणियूं 4-5 फैमिलियूं आहिनि, हे 4-5 फैमिलियूं आहिनि। ऐं चवां थो बाबा तूं भुलियो आहीं, फैमिलियूं बराबरि आहिनि, पर हिते सवेल फैमिलियूं आहिनि, 4-5 न आहिनि ऐं वेचारियूं कोन्हनि, चरियूं कोन्हनि। काश हे वीडियो ॾिसे, काश हे प्रोग्राम ॾिसे, हे टेबलो ॾिसे, हे तकरीरूं ॾिसे, त जेकर शर्म खां हुनजो कंधु झुकी वञे। ऐं उहो चओ थो त असांजी ग़रीबनि जी पार्टी कल्ह राति में तकरीर कई, टियों ॾींहुं फाज़िल जे वरसी मल्हायूं हुते करीअ में, सो हुते तकरीर करे थी असांजी ग़रीबनि जी पार्टी आहे, 50-50, 100-100 मिलाए
असीं जेको आहे भाई प्रोग्राम कयूं था वीचारो ग़रीब जेको आहे जंहिंजूं कासिमाबाद जे ॿिनि देह सरी ऐं देह जाम शोरो में 200 जाइदादूं आहिनि 200 जंहिंमें फ्लैट आहिनि जंहिंमें बंगला आहिनि जंहिंमें प्लाट आहिनि न आहे तॾहिं बि 10 अरबनि जी मिल्कियत हुन वटि आहे वीचारो ग़रीब जो वो छाजो आहे तां रसूल पली जो ही थिया बाबा तारीख़ माण्हू चरिया कोन्हनि पलीअ साहब पाण चयो आहे पलीअ साहब जो वीडियोज़ पिया त बाबा जेकॾहिं माण्हू बासूल न आहे ऐं नज़रिए सां मज़बूतीअ सां जुड़ियल न आहे अवाम जो ख़ैर खां न आहे त पोइ हू भले केॾियूं बि वॾियूं ॻाल्हियूं करे उहो ठग आहे ठगी करे थो फरार करे थो हू पंहिंजी ॾाह खे हू पंहिंजे भॼन तकरीर खे किथे न किथे विकिरो कंदो ऐं हीउ बि विकिरे जो माल आहे हीउ पाण खे विकिणी चुको आहे ऐं तारीख़ में असां कोन ॾिठो आहे छा चने सर कहिड़ो दोधे जो भाउ हो ऐं ख़लजीअ खे वठी आयो हो इहा का ॻाल्हि दुनिया खां लिकल आहे छा शाहजहान बादशाह खां बादशाही कंहिं खसी उनजे पुट खसी औरंगज़ेब ऐं पंहिंजे भाउ जो ईद जे ॾींहुं पीउ खे धीअर क़ैद खे जेल में छॾी जीअं अयाज़ दौरे सदारत में पलीअ साहब खे हिकिड़े कमरे में नज़रबंद करे छॾियो हाणे पियो ॿियनि ते इल्ज़ाम हणे त बि हिकिड़े घेरे पियो पलीअ साहब ऐं औरंगज़ेब खे क़ैद कयो शाहजहान खे पोइ हिकिड़ी ईद ते दारा शिकवा खे कुआए उनजी सुसी चांदीअ जे ढाकू में विझी रेशमी रुमाल सां वेढ़े ॾियारे मोकिले डॉक्टर बाबा खे शाहजहान जो ईद ते अलाम में कहिड़ो तोहफ़ो मिलियो आहे खोलाई रेशमी रुमाल खोलाई ढाकू खोलाई जो खणी ॾिसे तॾहिं त दारा शिकवा जी पंहिंजो सुसी वरी पोइ वेड़े वापसि ॾेई छॾई तारीख़ में मौजूदु आहे तंहिंजे करे भाउ ऐं पीउ ऐं पुट जे रिश्तो इहो नथो साबित करे त को हीउ पंहिंजे पीउ जे मक़सद में हूंदो हीउ पंहिंजे मक़सद सां हटी चुको आहे ऐं पलीअ साहब पंहिंजे पलीअ साहब त हुनजे नंढपण में ई हिनखे सम्झो हो जंहिंजो किताब लिखियो हुई वॻ कीअं विसरिया ऐं पोइ वरी जॾहिं हाणे किताब लिखियईं ईअं ई तो ॻाल्हि खे पेश करे ॼण त पछाड़ीअ ताईं जेसिताईं पलीअ साहब साफ़ सुथरी अस्पताल में वञी एडमिट न थियो तेसिताईं साफ़ सां मिलंदो पार्टीअ दोस्त सां मिलंदो हीअ ॻाल्हि ईअं थो करे त ॼण पलीअ सां पछाड़ियो चढ़ियो थी न को हया न को दीद न को ॿियो हीउ पंहिंजनि सां कीअं थो हले हीउ पंहिंजी माउ सां कीअं हलियो काश को माण्हू वञी डॉक्टर असलम परवेज़ खां पुछे अदी शहनाज पली सां बि नियाणीअ खां पुछे त हीउ पंहिंजी माउ जेके हाणे तमामु घणो पियो खड़े उन सां हाणे कहिड़ा वहिंवार हलियो असलम परवेज़ सां ही कहिड़ो वहिंवार हलियो ॿी पंहिंजी फैमिली सां ही कहिड़ो वहिंवार हलियो आहे हीउ कहिड़ी सिंध जी निजात कंदो हिन जो हिकिड़ो छोकिरो कॾहिं के जुलूस में के मुज़ाहिरे में आयो आहे काश को माण्हू मसूद नूरानीअ सां मिले त हुनखे ॿुधाए त हुनजी जेका नियाणी आहे जेका घर में आहे तंहिंसां कहिड़ो थो वहिंवार हले उहो सिंध जो निजात ॾियारींदा त तक़रीर कंदुसि बाबा तक़रीर त हिटलर कंदो माण्हू छितनि था टपा ॾेई छॾींदा हुआ मायूं पंहिंजा हार सोना ॻह उछले ॾींदियूं हुयूं हुनखे उहो तक़रीर सियासत आहे छा सियासत में हेठां हींअर मूं ॾिठियुसि पे तक़रीर टियों ॾींहं वारी इहे जाम वठो ॻाल्हाए टे पोइ ॻाल्हाइनि हिते ॿार ॻाल्हाइनि पिया माण्हू ॻाल्हाइनि पिया को हिन कुंड मां ॻाल्हाइण थियो हीअ अहिड़ियूं अखियूं फाड़े मुंहं में शोर विझी तव्हां वॾो ॾिसो था न नज़री ॿार को छोकिरो हो हुते वेठे भरियो पंहिंजो हुते मोबाइल फोन ते उते वञी ॿार वञी बि
इहो माण्हू सिंध जो निजात ॾियारणु थींदो ऐं चवंदो पागल थी वियो इहा माण्हू त वीडियो ॾिठी हूंदी न हिन त वायरल कई आहे न छा माण्हू सोचींदा सिंधिया माण्हू छा सोचींदा त हीउ कहिड़ो इनकलाबी आहे हीउ कहिड़ो आवाम दोस्त माण्हू आहे जेको तकरीर दौरान कंहिंखे उफ़ करणु नथो ॾे मुल्क थो दिलि में हिनजे हिटलर वेठो आहे कि हिन जे लाइ शाइर चयो आहे त खून त डोडे जो आहे पर निकितो ना उमिरि ॾिसण में आहे गिदरो पर कौड़ो तूं मिसल सो ही कड़ो तूं आहे हिन ही हमलावर थियो अवामी तहरीक ते बाबा बिस्मिल्लाह अवामी तहरीक सिरजी तां सूर सामानी तां सुख विया इहे ॿई पूर नुमाणीअ नसीब थिया ही तूं पहिरियों हमलावर कोन्हे असांजे 15 हमला अॻे थी चुका आहिनि पलीअ साहिब जे मौजूदगीअ में पलीअ सां खां पोइ बि ही गोए ही मादा मैदान अॼु मैदान ते भले तूं तकरीरूं कर असीं तकरीरूं तो करियूं तूं असांजा त रोज़ तो चिठा पधरा करिए असीं त तुंहिंजा चिठा पधरा करियूं पोइ ज़माने जी ख़बर पवंदी हिकिड़े पासे सिंध सूरत में आहे सिंध जी हुरगर की का शइ कोन बची आहे छॾी आहे हुकुमराननि उमरान खान ऐं ज़रदारी मुराद अली शाह गॾिजी सिंध जो इंच इंच वेठा विकिणनि पाणी वेठा विकिणनि ज़मीनूं वेठा विकिणनि हर शइ हिन विकिणी छॾी आहे का कुझु शइ कोन छॾी आहे ॿिए पासे हीअ आहे सो ॿियो लॻो ॿिया 5 करोड़ माण्हू छुटा अवामी तहरीक वारो को आऊं जेकॾहिं सुबुह जो कावड़ जी अवामी तहरीक आहे त मूं वटि सुभाणे ठक अची थो तोखे हीउ उहिदो थो ॾियां तूं अचु हाणे इहो हुनजो ॿिया फाल जी बाबा तूं वञी पंहिंजो कमु कर असां त कॾहिं बि तव्हांजे माण्हू सां को कचहरी करे कोन चयो तोखे बरगलाए तोखे तुंहिंजो को माण्हू भॼाए ॾिनो ॿी सॼी सिंध पई अथई पर ठीकु आहे भले करे जेकी वणे सो भले करे असां हज़ारे ॿिया माण्हू नवां पैदा कंदासीं हज़ारे माण्हू पैदा कंदासीं अञा असांजे नसुनि में खून दौड़े पियो अञा असांजे ज़हन में जेके पलीअ साहिब जा आवाज़ आहिनि जेके उनजा फ़िक्र आहिनि जेके उन जूं ॻाल्हियूं चयल आहिनि उहे अञा पहुचनि थियूं तंहिंजे करे सवलो सौदो कोन अथई तोखे कुर्सी खपे थी जेकर सुभाणे परीहं तोखे कुर्सी मिले त सिंध हिते पई हूंदी अवाम हिते पियो हूंदे तूं मिनिस्टर थियो वेठो हूंदे उहा तोखे हाल साईं मिनिस्टर ॾेखारे ॾिसंदासीं सो मुंहिंजा भाइरो तमामु हालतूं तंग कनि पाण ते तमामु वॾा घेरा आहिनि हमला थिया आहिनि हमला थियण वारा तंहिं करे जाॻणो पवंदो मुतहद थियणो पवंदो मुनज़म थियणो पवंदो नवां यूनिट क़ाइमु करणा पवंदा उन्हनि जी तरबियत करे मूंखे मज़बूत कंदो माण्हू तरबियत न हूंदी माण्हू सिर्फ़ु थी वेंदो हलियो हे जेके माण्हू सिर्फ़ु थिया उनजी तरबियत न हुई कचा माण्हू हुआ कचो भॼी पवंदो भले सभु हमेशह चवंदो त सिंधी माण्हू टमाटर पहिरीं ॿेजो पोखियो पोइ उनखे 40 ॾींहं संभालियो पाणी ॾियोसि पोइ ज़मीन तयारु करियो उनखे 3-3 4-4 हल ॾियो भाण विझो पोइ उनखे रोंबो करियो पोइ 3 महीना उनजी संभालियो पोइ झलींदो टमाटो फर पोइ उहो 15-20 ॾींहं महीनो पचण में लॻंदो जॾहिं टमाटो पची थियो रास त 3 ॾींहंनि खां पोइ थींदो किनो उमिरि उनजी 5 महीना महिनत करण खां पोइ जेका शइ ठही उनजी उमिरि 3 ॾींहं तंहिंजे करे पाण टमाटे वारा माण्हू जेके थी पिया वञनि अब भाई किना टमाटा तोखे मुबा हुजनि तोखे सलामत हुजनि बाक़ी असीं गॾायूं मुतहद आहियूं मुनज़म आहियूं मुतहद रहंदासीं जदोजहद जारी रहंदी उन ॾींहुं बि वरी टियों ॾींहुं बचा कई त माण्हू न थींदो सॼी सिंध में जलसा कया हाणे सॼे साल में गुज़िरियल साल त कोन कई हिन साल दिसंबर में वारान में काज़ी गफ़ार जी वरिसी करे आयो आहे हींअर जनवरीअ में इहो प्रोग्राम कई आहे ॻाल्हि ईअं थो करे लिख जे पकाए सां ॼण त को हुनजो हफ़्ते में हिकिड़ो जलसो आहे ई आहे सो बाबा हिते हिन सां इन क़िस्म जो मुक़ाबिलो आहे पंहिंजो अचो त गॾु थियो मुनज़म थियो
पलीअ साहिब जी ॾिसियल मां पलीअ साहिब खे असांखे नसीहतूं कयूं, असांखे हिदायतूं कयूं, जेके असांखे उन पंहिंजे वतन ऐं क़ौम जी मुस्तक़िल मिज़ाजी सां ख़िदमत करण जूं तरकीनूं कयूं। अचो त उन्हनि खे यादि करियूं, पंहिंजी कुवत खे इरादे खे वधायूं ऐं जदोजहद में अॻिते वधूं। तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं पाण सभु गॾु आहियूं ऐं तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे, तव्हांजे हिमतुनि जी ज़रूरत आहे, तव्हांजे जुरतुनि जी ज़रूरत आहे। ऐं पाण जीअं अॻु में जिदोजहदूं कयूं आहिनि कालाबाग डैम जे लाइ, हिन सिंध जे ज़मीनुनि जे लाइ, सिंध जे तइलीम जे लाइ, तीअं पाण हींअर बि वरी गॾिजी ऐं जेसि ताईं हिन सिंध जा पाण ॾुख सूर ऐं हिन सिंध जी तक़दीर नथा बदिलायूं तेसि ताईं पाण जिदोजहद कंदासीं, इहो वचन कयूं। ऐं मुंहिंजो बि तव्हां सां इहो वाइदो आहे त जेसि ताईं पंहिंजी हिमत आहे, जुरत आहे ऐं साल जे आख़िरी घड़ीअ ताईं असां हिन सिंध धरतीअ सां हूंदासीं, इन जे जिदोजहद में हूंदासीं,